नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभोडेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोभोडेरो लॻ ॻोठ राज मोहम्मद डीडी जे रवासी बेवा औरत مسمات مريم डीडी क़ुरान पाक खणी सोभोडेरो में मीडिया वारन अॻियां दाहींदे एहतिजाज कंदे हिन चयो आहे त देह खोरल में मुंहिंजी ज़री ज़मीन, इहा ज़मीन मूंखे गंबट जे अदालत कब्ज़ो वठी ॾिनो हो। अदालत पारां ॾिनल ज़मीन ते सर्वे ऑफिस दीन मोहम्मद चन्नो कूड़ो खातो ठाराए कब्ज़ो कयो। हिन कूड़े खाते खे अदालत रद्द कयो। मां क़ुरान पाक खणी SHO सोभोडेरो इमाम बख़्श लाशारी खे रिकॉर्ड ॾेखारियो, जंहिं क़ुरान पाक खे मान ॾींदे मुंहिंजो केस दाख़िल करे बासर दीन मोहम्मद चन्ने खां कब्ज़ो वठी ॾिनो। हाणे DSP सोभोडेरो अब्दुल सत्तार अञण मूंखे थाणे ते घुराए धमकियूं ॾियूं त पंहिंजा घर ऐं ज़मीन ख़ाली करे बासर जे हवाले करे, न त मां ज़बरदस्ती तुंहिंजो घर ऐं ज़मीन ख़ाली कराईंदुसि ऐं अव्हां ख़िलाफ़ केस दाख़िल कंदुसि। बेवा औरत IG सिंध ऐं SSP खैरपुर खे अपील कई त DSP सोभोडेरो ऐं बासर जे ज़ुल्म जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेब